हाला में सिविल सोसाइटी सिंध हाला पुराणा पारां मच कचहरी कोठाई वई। इन हवाले से रिपोर्ट कर रहा है नदीम मंगरियो। सिविल सोसाइटी हाला पुराना तरफा सिंधु किनारे मेहरान पैराडाइज पिकनिक पॉइंट से सैयद गुलफाम शाह अकादमी की मेज़बानी हेठ मच कचहरी मुनक़द कई वई, जैमें भेटाई आर्ट्स काउंसिल सिंध, हवा आर्टिस्ट वेलफेयर एसोसिएशन के फनकारन और हाला के सियासी समाजी तंजीमुन के अगवानन वडे अंग में शिरकत कई। मच कचहरी में आयल मेहमान सिंधु दरिया में गुलन की वर्खा करे खेस भेटा पेश कई, जै बाद लाखनी लतीफ़ के राग से मच कचहरी की बाकायदा शुरुआत कई वई। मच कचहरी में सैयद गुलफाम शाह, इसरार लिगारी, रफ़ीकी साणी, प्रोफेसर डॉक्टर नियाज़ मेमन, मैडम निगहत लाखेर और रुबीना शेख आवाज़ टीवी न्यूज़ से ॻाल्हाईंदे चयो त ही मेहरान पैराडाइज पिकनिक पॉइंट अॼु खां साल पहिरीं असां हिते मच कचहरी सॾाई हुई, ग़रीबनि सां असां शाम मल्हाई। उन खां पोइ हिन शइ खे असां ॾिठो त हिन शइ खे प्रोमोट कयूं। असां सिविल सोसाइटी प्लेटफॉर्म सां मुख़िर हज़रात जे तावन सां हीअ पॉइंट ठाही आहे। हीअ पॉइंट हाला पुराणा जे हवाले सां दुनिया लेवल ते पंहिंजी मंशा माणे चुकी आहे। जीअं अलमंज़र आहे, किंजर आहे, माण्हू सिवियूं ते वञंदा या छा। अगरि हुकुमराननि, मटियाई ज़िले जे हुकुमराननि, स्टेट होल्डरनि अगरि हिन पॉइंट खे नज़रअंदाज़ न कयो ऐं पंहिंजा वसार कोशिशूं कयूं त हीअ पॉइंट हाला पुराणा जो दुनिया में नालो रोशन कंदी ऐं सियाह ऐं तफ़रीह जे हवाले से हाला पुराणा की तरक्की और खुशहाली में अहम कदम साबित थी। तमाम बेहतरीन तमाम ज़बरदस्त और ख़िराज तहसीन पेश कंदुसि जेके असांजा सिविल सोसाइटी हाला पुराणा जा जेके दोस्त आहिनि मुबारकबाद पेश कंदुसि सिविल सोसाइटी हाला पुराणा के त हुनने हिते जंगल में मंगल करे छॾियो आहे ऐं हुननि असांखे हिते घुराए असांजो जेको मान मथाऊं कयो आहे। पुराणा हाला जी हीअ अहिड़ी पॉइंट जेका दरिया जे कप ते आहे, दरिया जे बंद ते आहे ऐं उते हिन खे हेॾियूं सारियूं रौनकूं ऐं हिते माण्हुनि जे शहर वासियुनि ऐं ज़िले मटियारी जे माण्हुनि लाइ जेको ही तफ़रीह जी हिकिड़ी पॉइंट ठाही वई आहे। सच पुछो त भेटाई आर्ट्स काउंसिल जो मक़सदु ई इहो हो त असां केतिरा सारा आर्टिस्ट, अदाकार, फनकार हिते वठी आया आहियूं त जीअं हिन लोकेशन खे प्रोमोट कजे। सभिनी गॾिजी हिन प्रोग्राम तय कयोसीं, सभिनी दोस्तनि खे सॾियूं ऐं हिते गॾिजी मोहबतूं वंडियूं। तव्हां ॾिठो त दरिया जे हिन में असां गुल वर्खा कईसीं, भेटा ॾिनीसीं ऐं मोहबतुनि सां असांजो इहो मक़सदु इहो त असां हिकिड़ी जाइ ते गॾु थियूं। पुराणा हाला में अहिड़े क़िस्म जी कचहरी पहिरीं कोन थी आहे, इनखे इंशाअल्लाह अल्हम्दुलिल्लाह उनखे अरेंज करे वरितो अथऊं। सिविल सोसाइटी हाला ही जेको कदम खयो आहे त इनखे असां निहायत ई जेको एप्रिशिएट कयूं था, छो त ही असांखे पंहिंजूं जेके असांजूं पुराणियूं रीतूं आहिनि उन्हनि खे उजागर करणी ज़रूरत आहे। ऐं हीअ जेको पिकनिक पॉइंट आहे हिन ते अची करे अॼु असांखे तमामु घणी ख़ुशी थी। असांजी सिंध में हिन तरह जूं जेके पॉइंट्स आहिनि उहे ठहणु घुरिजनि ऐं असां सभिनी जो फ़र्ज़ु आहे त असां सिंध जे शहरी हुजण जी हैसियत में इन्हनि पॉइंट्स खे जेको आहे सो प्रोमोट कयूं। ही बि हाला असांजी सिंध जो हिकिड़ो हिसो आहे ऐं हीअ जेको प्लेस आहे पैराडाइज़ ही पुराणे हाला में आहे ऐं मतिलबु हींअर असां जेका मच कचहरी कई आहे इन करे कई आहे त जीअं ॿिया माण्हू बि हिन सां हाव न वठनि, ॿियनि खे बि ख़बर पए त हा ही बि हिकिड़ो स्पॉट आहे घुमण जे हिसाब सां। दरिया जे बिल्कुलु वेझो आहे ऐं मच कचहरी हूअं बि असांजी सकाफ़त जो हिसो रहियो आहे ऐं इन करे असां मच कचहरी ते रखी आहे त जीअं असांजा ढेर सारा सिंधी भाइर भेणूं अची हिन जॻह खे ॾिसनि ऐं हिन जॻह जी प्रमोशन थिए, माण्हू हिते अचनि पंहिंजी फैमिली सां गॾु ऐं बिल्कुलु हिन जॻह खे एंटरटेन कनि। मच कचहरी के मौके ते महफ़िल मौसीक़ी जो पिणु बंदोबस्त कयो वियो, जंहिंमें सिंध जे भलोड़ फनकारनि बरकत फ़कीर, अली मुराद जतोई ऐं ॿियनि फनकारनि सुरनि जी वर्खा करे महफ़िल खे चार चंड लॻाए छॾिया। जॾहिं त जग मशहूर मज़ाहिया फनकार कादिर बख्श मिठू पंहिंजे फ़न जो मुज़ाहिरो कंदे मच कचहरी में टहिकड़ो मचाए हेॾियो। कैमरामैन नदीम राजपूत सां गॾु नदीम मंगरियो, आवाज़ टीवी न्यूज़ हाला।